उस्तावंत के अवाम पानी के बूंद बूंद के लिए तरस रहे हैं। गरीब लोग 40 से 50 रुपए फी गैलन पानी का खरीद रहे हैं, लेकिन तालाब में पानी होने के बावजूद शहरी पानी के लिए परेशान है। कौंसलरान का वश न्यूज से बातचीत करते हुए कहा कि पानी पाण ॾिसो हे तालाबनि में केॾो पाणी आहे, लख रुपए जो बि ख़र्च न आहे। ॿार दिला खणनि था हे तालाब ते अची भरे फिरदौस कॉलोनी कुर्बान कॉलोनी ॿारड़ा वञनि था। अॼु हे मां टू जे तालाबनि ते बीठो आहे पाणी आहे। पर हाणे असां एक्शन जे लाइ इहो असां चयूं था उनजी इहा नाअहली आहे, न इहा कमज़ोरी आहे उनजी। कम से कम पानी जो मेन मसलो आहे जेको बूंद बूंद जे लाइ उस्तो तरसे थो पियो। हे कहिड़े गुनाहनि जी सज़ा आहे असांखे। पर पीअण जे लाइ बि ईअं सम्झो कोन वॾो हिकिड़ो जेको बहिरान आहे। 50 रुपए खां 60 रुपए फी गैलन जो मिले थो। गरीब जेको आहे पंहिंजे घर जी रोजी रोटी जे लाइ परेशान आहे। उन्होंने कहा कि शहरियों को पानी फराहम करना पब्लिक हेल्थ के अफसरान की जिम्मेदारी है। हम सूबाई वजीर पब्लिक हेल्थ से मुतालबा करते हैं कि पब्लिक हेल्थ के अफसरान के खिलाफ फौरी कार्रवाई करके आवाम को पानी फराहम किया जाए। कैमरा टीम के साथ अली हसन बलोच, वश न्यूज, उस्ता मोहम्मद।